अहम ख़बर है फरीदाबाद में सिंधु दरिया ते केनाल अॾण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो धरणो जारी है। जीटी अगवान अवामी तहरीक एसटीपी ऐं ॿियनि पार्टियुनि पारां सिटी गेट वटि धरणो हंयो वियो आहे। सिंधु दरिया ते केनाल अॾण सिंध सुकाइण जी साज़िश है। अगवान जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। फरीदाबाद में सिंधु दरिया ते केनाल अॾण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो धरणो जारी है। जीडी अगवान अवामी तहरीक एसटीपी ऐं ॿियनि पार्टियुनि पारां सिटी गेट वटि धरणो हंयो वियो आहे। अगवान जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल अॾण सिंध सुकाइण जी साज़िश है। फरीदाबाद में सिंधु दरिया ते केनाल अॾण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीम जो धरणो जारी है। जीडी अगवान अवामी तहरीक एसटीपी ऐं ॿियनि पार्टियुनि पारां सिटी गेट वटि धरणो हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है फरीदाबाद में अवां सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया ते केनाल अॾण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो धरणो जारी है। जीडी अगवान अवामी तहरीक एसटीपी ऐं ॿियनि पार्टियुनि पारां सिटी गेट वटि धरणो हंयो वियो आहे। अगवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते केनाल अॾण सिंध सुकाइण जी साज़िश है। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंठार ख़ास के खान जी। मंठार इन हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि अपडेट कजो। जी फरीदाबाद में जो सो जीडीए जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि क़ौमी अवामी तहरीक अवामी जमहूरी पार्टी ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाननि फरीदाबाद में जेको सो ऐवान सावत प्रेस क्लब खां सिटी गेट ताईं एहतिजाजी रैली कढी ऐं जेको सो हुते धरणो हंयो आहे। अॻुवान जो चवणु आहे त जेको सो सिंध सरकार पारां जेके केनाल ठहण जो जेको मनसूबो वॾियो वियो आहे, इन सां सिंध तबाह ऐं सुकी बर्बाद थी वेंदी ऐं सिंधु दरिया ते केनाल अॾण जेको सो गैर शरई गैर क़ानूनी कमु आहे, इनखे जेको सो फौरन रद्द कयो वञे ऐं सिंध अॻ में ई जेको सो सोकड़े जो शिकार आहे ऐं ज़रई जेको सो ज़रात न थियण करे आबादगार ऐं हारी परेशान आहिनि। वतर केनाल कढ़ी सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे। हिननि अख़्तियारनि खां घुर कई आहे त जेको सो वफ़ाक़ी सरकार खां त जेको सो केनाल जे मनसूबे खे रद्द करे जेको सो सिंध के जेको सो हिस्से जो पाणी ॾिनो वञे। जी ठीक है, मुझी मेहरबानी मंठार अपडेट करण जे लाइ।